बाबा ओ बाबा ओ बाबा जी जी पुट यो कम ते वने तो ना हाँ हाँ वन्या मोट ते माने ला केला वठी जाए जाम पुट खोड़ केला पुट ला केला वती दुश्मन हेलो अस्सलाम वालेकुम। अब आयो 50 बोरी सीमेंट जी मोकिले कम सुभाणे चाल ठाहिणी आहे न। हाँ इहो बस मोकिलाए छॾ साजरी। यो ठेकेदार साहब सिला खणी अंदर रखियो आहे ॿियो असांजे लाइ कोई कम हाली सब्र कर फज़ीलत ई न ठही त मां फ़ोन ते ॻाल्हायां थो। ॿुधई भाउ इहो 50 बोरियूं न बजरो आहे ज़रूरत पई त तोखे ॿुधायूं था। ठीकु आहे हा हाणे छा चई सिरा समूरियूं खणी अंदर रखियो आहे ॿियो कहिड़ो कमु करिणो आहे हलो ॾे वारी वारी जेकी आहे खण त को मसालो ठाहिनि हल छॾा कर। न ॿुध त हिन तगारियुनि में मसालो पूरो थींदो बाचको भर उहो खण बाजको साईं वज़नी आहे बजनी आहे त कमु करिणो थी न करिणो थी न त कम जो जवाबु ॾियनि न न साईं मां खणा थो खण तगारी में सॼो ॾींहुं छिड़ाए छॾियो। अदा इहो जाए बजरो बि सुभाणे मोकिलिजांइ ट्राली खन हा बाक़ी मटेरियल आहे। ठेकेदार आप टाइम पूरो थी वियो ॾियारी ॾियो हा हाज़ुर 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 साईं यार थोरा ॻाल्हि ॿुध तूं हवाल वॾा धोणे बि अहिड़ी हवाल न हवाल साईं कीअं 3 मंदाला मथे माल डोठो आहे खयो आहे एतिरो सारो छड़ो मजूर न मिस्त्री जा हवाल हणे थो पाए कमु करे सम्झ हल। यो ठेकेदार साहब ॾियारी ॾियो कमु पूरो थी वियो शाम थी वई आहे घर वञो कमु पूरो थी वियो कमु पूरो आहे साईं हा हाज़ुर 1 2 3 4 5 6 अचे साईं तुंहिंजी ॾियारी। इहो साईं 100 रुपयो अॼु वधारो ॾियो आहे नंढड़े केला चया मुंहिंजे लाइ केला वठणा आहिनि साईं। साईं असां तव्हांजो को ठीको न खयो आहे न तुंहिंजे नंढड़े जो तूं असां वटि कमु कंदो आहे 600 रुपया तोखे तारीख़ ॾींदाऊं। ठीके जी ॻाल्हि न आहे साईं महिरबानी थी वञे नंढड़े जेको अॼु फरमाइश कई आहे केलनि जे लाइ चयो था सिर्फ़ु 100 रुपयो ॾियो त मां मुंहिंजे लाइ केला वठी वञा मां पंहिंजे घरों न ॾींदोमांइ बाक़ी चई त 100 रुपयो तोखे ॾियां सुभाणे तुंहिंजो 100 रुपयो कटींदुमि न तारीख़। साईं ॾियारी मूं न कटो न साईं बसि 600 ते त गुज़ारो हलंदो आहे डेली जी रूटीन आहे इन 600 ते घर हलाईंदा आहियूं जेकॾहिं साहू घटि थी वियो सुबुह घर कीअं पोइ मां तुंहिंजो भला ठीको खयो आहे छा भाउ हिकिड़ो तारीख़ ते तोखे बीहारियूं जेकॾहिं तोखे कमु करिणो आहे त ठीकु आहे न करिणो थी त असांजो जवाबु थी ॿिया मज़दूर न साईं न बसि बसि सुभाणे ईंदो मां साईं कम ते बसि हा पर उहा ई ॻाल्हि आहे न 600 रुपया तारीख़ वॾी ॾियूं था नंढड़े जा केला वठणा असां त नंढड़नि जा ठीका कया नंढड़े केलनि जे लाइ चयो ठेकेदार खां 100 रुपयो घुरियुमि उन बि जवाबु ॾिनो नंढड़ो आस में बीठो हूंदो जेकॾहिं साहू जा केला वठां थो त खंडु किथां वठां या गिहु किथां वठां। अड़ी यार 100 रुपयो कंहिंजो किरी पियो हा कोई नज़रे ई नथो अलाए कंहिंजो आहे त ॾियां हुनखे ज़ाहिरी कोई न आहे नंढड़े जा केला वठां थो वाह मालिक वाह।